कंदकोट ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं धाड़ेल राज क़ाइम थियण ख़िलाफ़ ऐं काउंसलर ख़ान मोहम्मद सुमरो अब्दुल रशीद सुमरो खां भत्तो न ॾियण ते घरनि ऐं दुकान मथां फायरिंग वाक़िअनि ख़िलाफ़ सुमरा बिरादरी पारां ख़ान मोहम्मद सुमरो जी आरामशीन ते कठु घुरायो वियो। ख़ान मोहम्मद सुमरो, शहर जी मुअज़्ज़िज़ मंज़ूर हुसैन सुमरो, डॉक्टर हज़ूर बख्श सुमरो, ग़ुलाम अब्बास सुमरो, मसूद आलम सुमरो, अब्दुल जब्बार सुमरो, रईस ग़ुलाम क़ादिर सुमरो, अकबर सुमरो, सदरुद्दीन सुमरो ऐं सुमरा बिरादरी जे माण्हुनि जो आदर भाव कयो ऐं थोरा मञिया। इन मौक़े ते मंज़ूर हुसैन सुमरो आयल सुमरा क़ौम खे ख़िताब कंदे चयो त ख़ान मोहम्मद सुमरो जी आरामशी मथां फायरिंग वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मित कयां थो। सुमरा बिरादरी शरीफ़ क़ौम आहे। भत्ताखोर गिरोह ख़ान मोहम्मद सुमरो खां 70 लख भत्तो घुरियो। न ॾियण ते घरनि मथां रॉकेट लॉन्चर फायर करण जी धमकी ॾिनी वई। अब्दुल रशीद सुमरो खां करोड़ों रुपया भत्तो घुरियो वियो। न ॾियण ते जान सां मारण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। आउं इन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त अव्हां खे हिकु रुपयो बि न ॾिनो वेंदो। हाणे घणो थियो ज़ुल्म ॾाढ जबर। हाणे एको ॿधी करे हिकु थी गॾु पीअणो पवंदो। अमन जी बहाली लाइ आला सतह ते सलाह मशवरा कया वेंदा। ज़िले जो अमन अमान खे ख़राब करण ऐं वारनि अनसरनि खे माफ़ न कयो वेंदो। सुमरा बिरादरी पारां फ़ैसिलो कयो वियो त असां पुरअमन क़ौम आहियूं। असां सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि ऐं ही कठु कंदकोट शहर ताईं आहे। जेकॾहिं अगरि तहफ़ुज़ न मिलियो त डिवीज़न लेवल ऐं सिंध लेवल ते कठु घुरायो वेंदो ऐं एहतजाजी तहरीक जी शुरूआत कई वेंदी। सभिनी शहरनि सां बि गॾिजी हलणो पवंदो ताकी जॾहिं असांजा मसइला मसाइल थियनि त उहो बि असांजा हवाले सां गॾु हुजनि। सॼी असांजी सिंध जी तारीख़ आहे। असां को ॿी नसल न आहियूं। असांजी पूरी तारीख़ आहे। हे जेको माहौल हलियो आहे मीडिया वारनि ते असांखे सम्झ में इहा नथी अचे त इंतिज़ामिया ऐं ख़ामोश छो ईअं तमाशा थी वेठी आहे।